नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद हसन सूमिरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठो अलीआबाद रहवासी ख़ादिम हुसैन मल्ला ॻोठ में जुआ जे अॾे ऐं जुआरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अची एहतजाज कयो। ठारू शाह भरिसां ॻोठो अलीआबाद रहवासी ख़ादिम हुसैन मल्ला मीडिया अॾो दाहींदे ॿुधायो त ॻोठ में जुआ जे अॾे ते ग़रीब पौरत ऐं नौजवाननि मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। नंढो नसल ख़राब ऐं पौरत जुआ जी कंगाल थी विया आहिनि। अहिड़ी इतला ट्रगर पुलिस चौकी मुंजट खे ॾिनी पर मंथली एवज़ अमल नथो थिए। हुननि ॻोठ वारनि DIG नवाब शाह SSP नौशर फिरोज खां मुतालबो कयो त जुआ जो नासूर ख़त्म कराए बेचैनी ख़त्म कई वञे। छा नालो आहे बाबा? जी मुंहिंजो नालो आहे ख़ादिम हुसैन, ज़ात मुंहिंजी मला। छा मसलो थियो आहे एहतजाज पियो करी? मां एहतजाज थो कयां त असांजे ॻोठ अलीआबाद में पुलिस सरेआम पैसा वठी जुआ थी खेॾाए। मां 2-3 चक्कर कंप्लेन कई आहे, उनजो को बि असरु कोन थियो आहे। कहिड़ी पुलिस? थाणो तगर ऐं पुलिस चौकी मंझट जी। हनीफ़ खोसो हुते मुंशी आहे या छा बि आहे, SHO मूंसां 2 चक्कर वियो आहे, मिलियो न आहे। ऐं हनीफ़ खोसे खे मां कंप्लेन कई, उल्टो उन मूंखे बेइज़त करे ऐं कढी छॾियो, छो जो उन्हनि खां उहो पैसा वठी ऐं सरेआम जुआ था खेॾाइनि। किथे ॻोठ में थी हले जुआ? ॻोठ अलीआबाद में थी हले। ॻोठ अलीआबाद में? हा, त काफ़ी चक्कर मां कंप्लेन करे चुको आहे, मगर पुलिस कुझु बि नथी चए। उल्टो उन्हनि खां पैसा वठी ऐं माना सरेआम जुआ थी कराई। ऐं असांजो सभिनी जेके आला अफ़सर आहिनि उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी इन शइ खे बंदि कयो वञे। अवांजो मुतालबो? मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त इहे शइ बंदि थी वञे जुआ। ऐं जिथे बि मंझट में बि फैंसी ऐं जुआ सरेआम हलाए थी, पुलिस पैसा थी वठे ऐं ग़रीब गुरबो जेको 5 रुपया कमाए थो अचे उहो जुआ ते हाराए थो वञे, या बचा जेके बुख ते वेठा आहिनि। बराए महिरबानी आला अफ़सरनि खे मां इहा ई रिक्वेस्ट कंदुमि त इन शइ खे बंदि कयो वञे। मां SSP नौशर फिरोज खे रिक्वेस्ट कंदुमि त बराए महिरबानी इन्हनि जुआरनि खे ऐं पुलिस खे थोरो दॿाइनि ताकी इहे शयुनि खे बंदि कयो वञे। इन्हनि खे